ॿियो जय झूलेलाल मम्मी। जय झूलेलाल पुट। ॿियो कहिड़ा हाल आहिनि? सुठा हाल आहिनि। अच्छा, अॼु स्कूल में छा कई? अॼु स्कूल में मां भाग में वई हुयमि। अच्छा, भाग में वई? अरे वाह। ॿियो? ऐं मां डांस बि कयमि। अच्छा, स्कूल में तयारी पियो हले रिपब्लिक डे जूं? हा। अच्छा अच्छा, तूं नची स्कूल में? हा। अच्छा, ॿियो छा कई? रांदि कई? हा। ऐं पढ़ाई बि कई हूंदी थोड़ी त? हा। अच्छा, सही आहे। ॿियो? ॿियो अॼु मां नानी सां ॻाल्हायमि। अच्छा, नानी सां ॻाल्हाई अॼु? अच्छा, के पापा लॻाए ॾिनई फोन? हा। अच्छा, छा ॻाल्हाई? अॼु नानी मूंखे हिकु आखाणी सुनाई। अच्छा, तोखे आखाणी ॿुधाई? तोखे आखाणी त उअं ई वणंदियूं आहिनि। त कहिड़ी आखाणी ॿुधाई? मां तव्हांखे ॿुधायां? आखाणी ॿुधाए, कहिड़ी ॿुधाईंदी ॿुधाए? हिकु छोकिरी हुई। अच्छा। त हुनजी मम्मी पापा शादी में विया हुआ। अच्छा अच्छा, हुन मम्मी पापा शादी में विया। वो ना हिकु शेवादारी हो। अच्छा, शेवादार हो। अच्छा, नौकर माना न? अच्छा। ऐं उनजो नालो हो साहिल। अच्छा, वीरल? हा, वीरल। हाँ। ऐं पोइ है ना वो वीरल सोयो। अच्छा, सुम्ही पियो। अच्छा, छोकिरी अंदर सुम्ही पई हुई। अच्छा, कमरे में छोकिरी सुम्ही पई, वीरल ॿाहिरि सुम्ही पियो ईअं? हाँ। अच्छा। तो चोर आयो। अच्छा। हाँ। तो छोकिरी खे डपु लॻी वियो। अच्छा, चोर ईंदो त डपु त लॻंदो न? हाँ। पोइ चोर बोले। हाँ, छा चई चोर? चई अच्छा, हुनखे ॾेॼारियई छोकिरी खे? छा चई? मां तोखे मारे छॾंदमि। अरे बाप रे। पोइ छोकिरी डरी वई। अच्छा, डिॼी वई छोकिरी? अच्छा। हाँ। पोइ ही सोचे लॻी मां छा करा। अच्छा, छोकिरी पई चवे, मन में सोचे पई। अच्छा। पोइ छोकिरी खे हिकु आइडिया आयो। पोइ ना पोइ चोर काका खे चई, चोर काका तव्हांखे बुख लॻी आहे? अच्छा। चोर काका चई, हा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। अच्छा। हा, त छोकिरी चई त खानो बि खाए वञो ऐं मुझसां ॻाल्हियूं बि करो न। अच्छा, रोटी बि खाओ ऐं ॻाल्हियूं बि कयो? अच्छा, खाधो बि खाओ ऐं ॻाल्हियूं बि कयो, ईअं चईसि? अच्छा। वो है ना चोर काके तरस अची पियो हुन पे। अच्छा, तरस अची वियो चोर काका खे हुन ते? त ही चई, हाँ ॿुधायो। अच्छा, पोइ ॿुधाईसि न? हाँ। छा ॿुधाईसि? ॿुधाईसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तोखे। अच्छा, ईअं चईसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां? पोइ कहिड़ी ॻाल्हि ॿुधाईसि? हिकु गानो। अच्छा, गानो ॿुधाईसि? ॿुधाए। हीअ आखाणी त नानी मूंखे बि ॿुधाई हुई। हाँ। छा चईसि? अञा त मां नंढड़ी आहियां, अञा त मां नंढड़ी आहियां, वॾी बि नेठ त थींदसि, वॾी बि नेठ त थींदसि, माइट मूंखे मंगाईंदा, परणाईंदा, मंगाईंदा, परणाईंदा, शादीअ खां पोइ पुट बि त ॼमंदो, पुट बि त ॼमंदो, पुट बि त ॼमंदो, उनजो नालो मां रखंदसि वीरल। ओ वीरल, ओ वीरल, ओ वीरल, वीरल वीरल। ओ वीरल। तो छा थियो? पोइ वीरल अची वियो। वीरल अची वियो? डंडो खणी। अच्छा। चोर खे हेठो मारे। अच्छा। चोर भगी वियो। भजी वियो चोर? अच्छा, चोर भजी वियो?
पोइ हाणे हिन कहाणी मां पाण खे छा सबक मिलियो? पढ़ के समझदारी सां काम वठणो आहे। अच्छा, समझदारी सां कमु वठणो आहे। अच्छा, सही आहे। पोइ हाणे तूं समझदारी सां कमु वठंदी न जॾहिं बि का अहिड़ी मुश्किल अचे त? हा। अच्छा, त ठीकु आहे। हाणे पुटु तोखे ॾाढी लॻी हूंदी बुख, हा। त तूं छा खाईंदीअं? तुंहिंजे लाइ छा वठी अचां मां? पिज़्ज़ा खाईंदीअं कि बर्गर या फ्रेंच फ्राइज़? दाल पकवान। अरे तोखे त दाल पकवान वणे। अच्छा, त तूं त पक्की सिंधी आई आहीं, दाल पकवान खाईंदीअं। ठीकु आहे, मां तुंहिंजे लाइ दाल पकवान थी खणी अचां। ठीकु आहे।